अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवाया सायरा सुमरो इन बुलेटिन में मूसा का साथ ही तो मुबशर सोलंगी सबका बेरी एक नज़र हेडलाइन ते। आज ये जो मीटिंग हुई है इसमें हम कतई मैसिव ऑपरेशन की तरफ जा रहे हैं और जो भी हमारे रिसोर्सेज होंगे हम यूज़ करेंगे, क्योंकि नामी गिरामी यहाँ पर डाकू जो आपके सोशल मीडिया पर भी नज़र आ रहे होते हैं उनके खिलाफ कार्रवाई करेंगे और रूथलेस कार्रवाई करेंगे। एक ऑप्शन फिर भी मैं यहाँ छोड़े जा रहा हूँ कि जो सरेंडर करेंगे बिफोर कोर्ट ऑफ लॉ उनके वो चांस देंगे हम। सिंध हुकूमत पारा कच्छ में ताड़ेलन खिलाफ ग्रेंड ऑपरेशन शुरू करण जो ऐलान सूबाई गृह वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो है कच्छ में अॼु खां वॾो ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। पाण खे वॾो चैंपियन समझंदड़ ताड़ेलन खिलाफ ॿाहिरियां माण्हू कार्रवायूं कंदासीं। ऑपरेशन में फिलहाल फौज की जरूरत न है, पंजाब पुलिस का मदद वरती वेंदी। सखर में आईजी सिंध से गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई गृह वज़ीर वधीक चयो आहे त दाड़ेलन खिलाफ ऑपरेशन में रेंजर सिंध पुलिस से गॾु हूंदी हथियार फिटा कंदड़नि ॾोहारनि खे मौक़ो ॾिनो वेंदो। केसनि खे मुंहुं ॾींदा। सूबे में हिन वक़्तु किथे बि हिफ़ाज़ती कानून नथो हले। सीनियर सूबाई वज़ीर शजीर नामेमन चयो आहे त पीटीआई पंहिंजे कारकुननि खे गार्गन खां सवाइ कुझु न आहे सेखारियो। पीटीआई जी तर्ज़ सियासत ते एतराज़ आहिनि। सिंध मेहमान नवाज़नि जी धरती आहे। केपी जे वॾे वज़ीर खे सिंध में वेलकम कंदासीं। वॾे वज़ीर वारी हैसियत में खेसि पूरो प्रोटोकॉल ॾिनो वेंदो। वॾे वज़ीर वारी हैसियत में खेसि प्रोटोकॉल ॾिनो वेंदो। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे सीनियर वज़ीर शजीर नामेमन चयो त सिंध सरकार हर शोबे में तारीख़ी कमु कयो आहे। सिहत जे शोबे में इनकलाबी कम थिया आहिनि। सिंध जे अस्पतालनि में को बि सुञाणप कार्ड या डोमिसाइल ॾिसी इलाज न पियो थिए। सिंध में पूरे मुल्क जे मरीज़नि जो लखें रुपयनि जो इलाज मुफ़्त थिए थो। वज़ीर आज़म जी सलाहकार राणा सनाउल्लाह चयो आहे त अपोज़िशन सां ॻाल्हियुनि ऐं जमहूरियत खे अॻिते वधाइण लाइ तयारु आहियूं। DGI-SPR अॻु में बि चई चुको आहे त फ़ौज वटि उहो मैंडेट नाहे त सियासी पार्टियुनि सां ॻाल्हियूं करे। ॻाल्हियूं सियासी पार्टियुनि में थियणु घुरिजनि ऐं उहो उन्हनि जो ई मैंडेट आहे। राणा सनाउल्लाह वधीक चयो आहे त हाणे उहो PTI जे हथ में आहे त उहा ॻाल्हियूं चाहे थी या न। बानी PTI चवे पियो त हू ॻाल्हियूं न तहरीक हलाइणु चाहिनि था। तहरीक इंसाफ़ अॻवान सलमान अकरम राजा चयो आहे त KP के हुकूमत खिलाफ़ नाकाम बयानूं ठाहिण जी कोशिश छॾे ॾियणु घुरिजे। माण्हू ॼाणनि था त KPK में दहशतगर्दी ऐं बदहाली छो आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे सलमान अकरम राजा वधीक चयो आहे त हफ़्तो अॻु जरगे में सूबे जे हर इलाइक़े जा माण्हू शरीक थिया। सभिनी जेका ॻाल्हि कई उहा सभिनी जे साम्हूं वाज़िह आहे। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत चयो आहे त सिंध में जजनि जी खोट जल्द खोट ख़तमु थी वेंदी। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत चयो आहे त सिंध में जजनि जी खोट जल्द ख़तमु कई वेंदी। अॼु आउं चीफ जस्टिस आहियां, सुभाणे को ॿियो हूंदो। उहो तसलसल आहे। सरहदी इलाइक़े में बदअमनी जा मसइला आहिनि। बदअमनी हूंदी त सीड़पकारी न ईंदी। गोट की बार खे ख़िताब कंदे चीफ जस्टिस सिंध वधीक चयो आहे त हीउ डिजिटल दौर आहे। नौजवान वकीलनि वटि असां खां वधीक मौक़ा आहिनि। कामयाबी हासिल करण लाइ नौजवान महिनत कनि। बांडी भरिसां ट्रेन जे टक्कर में मोटरसाइकिल सवार ॿ ॼणा पाइजी फौत। ॻोठ दुर मोहम्मद बिरोही वटि क़ाइम ओपन फाटक ते सखर वेंदड़ ट्रेन फाटक क्रॉस कंदड़ मोटरसाइकिल सवारनि मथां चढ़ी वई। ॻोठ बगोदड़ो जा रहवासी ॿ ॼणा जबल ख़ान चांडियो ऐं साफ़ ख़ान चांडियो ट्रेन हेठां अची मौक़े ते ई फौत थी विया। थरपारकर ज़िले जे आदि घोसड़ू 49 मास्तरनि खे शोकास नोटिस जारी। डायरेक्टर सेकेंडरी घोसड़ू उस्तादनि खे नोटिस जारी कंदे 10 जनवरी ताईं जवाब तलब करे वरितो। घोसड़ू 49 उस्तादनि में मास्तरियाणियूं बि वॾो अंग शामिल। दंगवाणी में SUP तरफ़ां क़बीलाही तकरारनि जे ख़ात्मे लाइ रैली ऐं धरणो। SUP कारकुननि ऐं शहरनि रैली कढी वेन टर्मिनल ते धरणो हयो। अॻवाननि जो चवणु आहे त क़बीलाई तकरार में साज़िशी धुरियुनि जा हथ आहिनि। ज़िले कश्मीर में अमन बहाल कराए क़बीलाई तकरार ख़तमु करण जो मुतालबो। मलीर वेझो तेज़ रफ़्तार कार पोल सां टकराए अची वई। हिकु ॼणो फौत, ॿियो ज़ख़्मी। बहरिया टाउन वेझो रोड हादसो। फौतुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल। पुलिस मूजिबि फौती नौजवान जी सुञाणप नादिर ऐं ज़ख़्मी जी तारिक तौर थी आहे।
ICC बांग्लादेश जा T20 मैच भारत खां मुंतकिल करण जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। ICC जो चवणु आहे त बांग्लादेश खे मैचनि लाइ भारत वञणो पवंदो, न वञण जी सूरत में पॉइंटूं विञाइणियूं पवंदियूं।